नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां सिंधी कथाऊं भजन ऐं ॿी ॾिणवार जी जानकारी सभु ॿुधंदा आहियो पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। त अॼु तव्हां गोपाष्टमी जी पूजा कई हूंदी। तव्हां सभिनीनि खे गोपाष्टमी जी वाधायूं। मां बि पूजा करे आई आहियां, हुनजो व्लॉग ठाहे करे पोइ पोस्ट कंदमि। अॼु पाण कथा ॿुधंदासीं ऐं पूजा विधि ॿुधंदासीं आंवला नवमी जी। सुभाणे कती जी नवमी आहे ऐं हिन खे आंवला नवमी चइबो आहे। हिन जो बि घणेई महत्व आहे। थी सघे थो तव्हां मां कुझु भेनरुनि खे ख़बर हुजे ऐं कुझु खे न बि ख़बर हुजे। त कार्तिक जी शुक्ल नवमी जी खे चइबो आहे आंवला नवमी ऐं हिन खे ई अक्षय नवमी भी चइबो आहे। ऐं हिन ॾींहुं कयल जप दान तर्पण सनान जो अक्षय फल थींदो आहे। ऐं हिन ॾींहुं जो विशेष जो ॻाल्हि आहे, हुन ॾींहुं आंवले जे वृक्ष जो पूजन जो विशेष महत्व आहे। ऐं पूजा में कपूर या घी जे ॾीए सां आंवले जे वण जी आरती पूजा कबी आहे। त तव्हांखे आंवले जो वण अगरि आसे पासे में साफ़ सुथरी जॻह में या कहिड़े बाग में मिले थो त तव्हां हुते वञी करे विधिवत पूजा करे सघो था। ऐं हिन ॾींहुं आंवले जे वृक्ष जे हेठां रोटी खाइण पिकनिक करणु तमामु सुठो मञियो वेंदो आहे। हिन करे जिते मां रहंदी आहियां साउथ में कती जे महीने में अहिड़ी घणेई पिकनिक हूंदियूं आहिनि। हुन जो कारण इहो ई हूंदो आहे कि आंवले जे वृक्ष जे हेठां वेही करे भोजन करण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। उहो मां तव्हांखे वरी ॿिए वीडियो में ॿुधाईंदमि। त अगरि तव्हां वटि आंवले जो वृक्ष न आहे आसे पासे त तव्हांजो अॼुकल्ह आंवलो त मार्केट में अची वियो आहे। ताज़ो साओ आंवलो खणी करे तुलसी में रखी करे तव्हां हुनजी तुलसी सां गॾु पूजा करे सघो था। मूंखे त हिते आंवलो ताज़ो बि मिलंदो आहे। वण आहे त मां हुनजी टाड़ी पटाए करे हुन ई तुलसी में 2 ॾींहं रखी छॾंदी आहियां ऐं हुन सां पूजा कंदी आहियां। तव्हांखे बि जीअं सवलाई हुजे जीअं मिलेव आंवला त ज़रूरु मिलंदव, हुन खां तव्हां पूजा करे सघो था ऐं हिन जो फ़ाइदो खणे सघो था। ऐं हिन ॾींहुं ब्राह्मण खे भोजन कराइणु ॾाढो सुठो आहे। तॾहिं तव्हां गमले में ई आंवले जो पौधो लॻाए करे या कंहिं आश्रम में हुजे किथे बि तव्हांखे पूजा ज़रूरु करणी आहे। चवंदा आहिनि कि भारतीय सनातन पंहिंजी संस्कृति में पुत्र रतन जी प्राप्ति लाइ महिलाऊं आंवले जी वृक्ष जी पूजा कंदी हुयूं। पर मां इहो बि ॿुधियो आहे कि सेहत लाइ यानी जो रोगी मनुष्य आहे अगरि उहो बि आंवले नवमी ते आंवला जी पूजा करे थो ऐं हिन खां पोइ आंवला जो सॼो ई ऋतु में सॼी आंवले जी मौसम में आंवला जो सेवन करे थो त हुनखे कहिड़ी बि बीमारी नथी अचे। यानी सुभाणे खां पोइ नेक्स्ट डे सां तव्हां आंवला डेली यूज़ कयो पंहिंजे नित्य भोजन में या आंवले जो रस तव्हां पी सघो था। आंवला कहिड़े न कहिड़े रूप में खाइण सां विटामिन सी ऐं हुन जा घणेई फ़ाइदा आहिनि। हिन करे असांजे धर्म में कहिड़ी बि सुठी ॻाल्हि खे ॾिसो ईअं पूजाउनि सां जोड़े छॾियो आहे। हिन करे ई आंवला नवमी पाण पूजंदा आहियूं। चवंदा आहिनि हिन जो विधिवत पूजन करण सां सभु मनोकामनाऊं पूरन थींदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी इहा बि कथा आहे कि हिन ॾींहं सां ई द्वापर युग जो शुरूआति थी वियो। हिन ॾींहुं ई भॻवानु मथुरा विया हुआ ऐं भॻवान जो पसंदीदा फल आहे भॻवान विष्णु जो उहो आंवला ई आहे। त हिन ॾींहुं आंवले सां गॾु भॻवान विष्णु जी बि पूजा ज़रूरु करणु खपे। त हिन जी विधि छा आहे उहो मां तव्हांखे पोइ ॿुधायां थी। पहिरियों हिन जी कथा ॿुधी वठूं था कि हिकिड़ी ही कथा प्रचलित आहे कि कहिड़े युग में हिकु वैश्य जी पत्नी जंहिंखे पुटु न पियो थिए त हुन पंहिंजी पड़ोसिन जे चए अनुसार हिकु बालक जी बलि भैरव खे ॾिनी। भैरव देवता खे ऐं हिन जो फल उल्टो थियो। महिला खे कोड़ जो रोग थी वियो। तेॾी महिल हुनखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो ऐं पश्चाताप करणु लॻी ऐं रोग सां मुक्त थियण लाइ ऐं मां गंगा जी शरण वई। तॾहिं मां गंगा हुनखे कती जे साई रातुनि जी नवमी तिथि ते आंवला जे वृक्ष जी पूजा करण लाइ चयो ऐं उहा सलाह ॾिनी। जो महिला हुई हुन गंगा माता जे चए मूजिबि विधि सां उहा पूजा कई ऐं उहा कोड़ रोग सां मुक्त थी वई ऐं हिन जे प्रभाव सां हुनजो शरीर बि दिव्य थी वियो। तॾहिं खां चवंदा आहिनि कि पाण हिंदुनि में इहो प्रचलन अची वियो आहे कि आंवला पूजा करणु खपे। हिन जे पुठियां कथा कहिड़ी बि हुजे हिन जो प्रयोजन इहा आहे कि पाण आंवला हिन में मतिलबु प्रयोग करियूं। आंवला हिकु तमामु सुठी औषधि आहे। अॼुकल्ह त आंवला जो रेडीमेड जूस बि मिले थो। बाबा रामदेव जो
ईअं ना आहे तव्हां कहिड़ो बि यूज़ करो त उहो कीअं न कीअं पाण खे भोजन में आंवला वठणु सुठो आहे। त हिन ॾींहुं छा करिणो आहे पाण खे, सुबुह जो उथी करे जीअं कती जा सनान हलनि पिया, थी सघे त आंवला ताज़े जो हिकु चुमिचो रस कढी करे तव्हां हुन सां सनानु कयो। मूंखे बि इहा ॻाल्हि न ख़बर हुई, पर सुभाणे हाणे मां इहो ई करण वारी आहियां। आंवले जो रस कढी हुन सां मां सनानु कंदसि ऐं हुन खां पोइ जो तव्हां आंवलो तुलसी ते या कहिड़े बि पौधे ते रखियो आहे, हुनखे जीअं पाण ॿी पूजाऊं कंदा आहियूं, धूप दीप ॾेखारे करे भोग लॻाए आरती कबी, आंवले जी भॻवानु विष्णु खे साक्षात सम्झी करे हुन जी पूजा कबी। ऐं इहो ॾिसो मुंहिंजो हीअं मां तुलसी नंढी रखी आहे, कती जी पूजा अलॻि करण लाइ, तुलसी माता खे फेरा पाइण लाइ। ईअं हर कार्तिक ते मां तुलसी नंढी ईअं अलॻि पोखे छॾंदी आहियां। हिन में ई ॾिसो मां ईअं आंवला रखियो आहे, हिनखे ई मां सुभाणे फेरा पाईंदसि। तव्हांखे जेतिरी शक्ति हुजे 5, 11, 21, घणेई 108 बि फेरा पाईंदा आहिनि माला खणी करे। जीअं पाण तुलसी जा बि फेरा पाईंदा आहियूं त उहो फेरा पाइणु तमामु सुठो आहे। पोइ हथ जोड़े करे नमस्कार करे भॻवानु विष्णु जी बि हिन सां गॾु आरती कजे। आंवला नवमी ज़रूरु कजे। पंहिंजे हिंदुनि में ॾिसो कार्तिक जा ई 15 ॾींहं कहिड़ी न कहिड़ी पूजा थींदी ई आहे। त ही हुई आंवला नवमी जी कथा ऐं पूजा विधि। तव्हांखे कीअं लॻी, तव्हां कंदा आहियो या न, सभु कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसि ताईं मोकल थी वठां। पर अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त मां तव्हांखे ॿुधायां कि अहिड़ी घणेई ॿी कथाऊं, भीष्म पंचक जी कथा, वॾी 11 जी कथा, सभु कथाऊं मां पहिरों ई अपलोड कयूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।